सूरह मरियम जी आयत है, आयत आए बशरन सविया फतमस्सल लहा बशरन सविया। असा जिब्रील खे खूबसूरत बशर जी सूरत में मोकलियो हो। जागंदा मुझे दोस्त, जिब्रील आए फरिश्तो, जिब्रील आए नूर। कुरान चाहे तो बशर जे रूप में मोकलियो। जिब्रील खे बशर जे रूप में, जिब्रील नूर आहे पर बशर जे रूप में अचे थो त मरियम नथी सुञाणे सघे ही बशर आ या फरिश्तो आहे। जडे जिब्रील जी नूरानियत मरियम जी समझ में नथी अचे त मुस्तफा जी नूरानियत मुल्ला जी समझ में। बशरन सविया ही त थियो इन्हनि जे लाइ जुमिलो। हाणे अवां जे लाइ बशरन सविया, बशर जी सूरत में मोकलियो जिब्रील खे। त छा जिब्रील इंसान थियो, नूरी न रहियो? आहे नूर पर लिबास बशर जो आहे। मथों खल बशर जी आहे, अंदर नूर आहे। जॾहिं गुलाम खादिम बशर जो लिबास पाए सके थो त पोइ मुस्तफ़ा जे कॾहिं बशरी लिबास में अचनि त पोइ न चइजो असां जहिड़ो, असां हुन जहिड़ा। बशरन, क़ुरान लफ़्ज़ चए बशरन, जिब्रील बशर आहे। को चवंदो त असां जहिड़ो बशर न, चए थो न नूर आहे। क़ुरान त बशर चए थो ऐं मुस्तफ़ा जे लाइ बारहा चए थो नूर। वो भी चवंदा असां जहिड़ो। जिब्रील यादि आहे तव्हां हुन वटि विया हो हज़रत मरियम अलैहिस्सलाम वटि। मरियम अलैहिस्सलाम तव्हांखे ॾिसई पुछियो त तव्हां हिते छो आया हो, केरु आहियो? तव्हां जवाबु ॾिनो इन्नमा अना रसूलो रब्बिके लिअहबा लके गुलामन ज़किया। मां तुंहिंजे रब जो रसूल आहियां, पैगंबर आहियां, नुमाइंदो आहियां। आयो इन करे आहियां त मां तोखे पुट अता कयां। गरजी हादरी आखिरी जुमला तकरीर जा। मां तोखे पुट अता कयां, ले अहबा वाहिद मुतकल्लिम जो सीगो, मां अता कयां, मां पुट अता कयां। पुट अता करण कम आहे अल्लाह जो। हाणे उन जी मर्ज़ी जिब्रील जे हथों अता करे या हुसैन इब्न अली जे ज़रिए अता करे।